इमाम अली अलैहिस्सलाम जी ख़िदमत में एक शख़्स अची चवण लगो, या अली, छा ज़रूरत जे सामान ते ख़र्च करण फज़ूल ख़र्ची आहे? बस ये चवण हुओ त इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, हे शख़्स, मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो त अहिड़ी शयुनि ते ख़र्च करण जेका इंसान जे जिस्म खे सलामत रखे थी त उहा फज़ूल ख़र्ची न आहे, बल्कि उहा ख़र्च कयल दौलत अल्लाह जी बरकत सां गॾु इंसान खे वापसि कंदो आहे। यादि रखिजे, हीउ जिस्म अल्लाह जे तरफ़ खां इंसान जे लाइ अमानत आहे ऐं उहे रिश्ता जेके अल्लाह हिन जिस्म सां जोड़िया आहिनि उहे अल्लाह जी रहमत आहिनि। हे शख़्स, पंहिंजे घर वारनि जी ज़रूरत ऐं अहिड़ी शयुनि ते ख़र्च करणु जेके इंसान जी ज़रूरत ऐं जिस्म जे लाइ सलामती जो सबबु आहे, इहो अल्लाह जे वेझो हिकु अहिड़ो नेक अमल आहे जंहिं सां इंसान अज़ीम अजर हासिल कंदो आहे।